ही ज़राली के छा थी वियो एनु लापरवाह छो थी वियो है मुझे पूछो न तो पिक करे चांडो की ज़राली सा ॻाल्हि ॿोल थी न अम्मी पहिरियों नंबर ऑफ पे मिलियो हाणे फोन खणे नथो मसरूफ़ हूंदो कंहिं मीटिंग वग़ैरह में कुछ भी थे अम्मी ज़राली ये कॾहिं भी कोन कयो आहे मूंखे लगे तो त उन जा घर वारा संजी शादी लाइ राज़ी कोन था थियनि इन करे फोन खणण जी हिम्मत न पियो करे चांडो की धीअ जेकॾहिं वाकई में ईअं आहे ऐं ज़राली जा माइट तव्हांजे रिश्ते में राज़ी न थिया त तुंहिंजो बाबा ॾाढो नाराज़ थी पवंदो ख़बर अथव मम्मी पर ज़रूरी न आहे त जीअं मां सोचे रही आहियां ईअं ई हुजे तूं भला हिकु दफ़ो ॿीहर नंबर मिलाए ॾिस छा वरी नंबर मिलाया अम्मी 100 दफ़ा त कॉल करे चुकी आहियां हिकु त तूं अॻे ॾींगी आहीं थी सघे थो इन डप में ज़राली फोन न खणंदो हुजे थी सघे तूं उन सां विढ़ी पवी त पोइ सो त लाज़मी कंदसि हेतिरियूं कॉल्स कयूं अथमांसि हुनखे को एहसास बि आहे त हिते केतिरी परेशान आहियां मां प्लीज ॿुधायो न अहिड़ियूं ॻाल्हियूं न पुछबियूं आहिनि पुट बस सिर्फ़ माठ ऐं मुर्क मां सम्झी वञिबो आहे बहरहाल एनीवे आऊं हर गुरु तोखे घणो सस्पेंस में नथो रखणु चाहियां बस पुट ईअं सम्झ त इहो थोरो असां ते बिजार ख़ान कयो आहे हा पर वक़्तु अचण ते असांखे संदुसि इहो थोरो लाहिणो पवंदो जी बाबा साईं सोप सीरियल वेरन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो